अज असो इतने शिकारपुर में अमन मार्च है। शिकारपुर में जो कबायली तकरार सिंध उन्हें रद्द थी करे। सिंध जो एक ही मकसद है, एक ही मुतालबो है तो सजी सिंध में अमन करायो वने। इतने असा सिंधी मानुन के असांजे शहरन में असांजे गोठन में केर काथे महफूज कोने। शहरन में महफूज ना, मानू पांजे घरन में महफूज ना। ॾींहं ॾिठे जो शहरनि खे अगवा कयो थो वञे, फुरियूं हयूं थियूं वञनि, दाड़ा हयां था वञनि, पर उनजो को बि तदारुक कोन थो थिए। असां इहो सभु कुझु ॾिसी करे इहो सोचियोसीं त हीअ धरती असांजी आहे, इन जा मालिक ऐं वारिस असां आहियूं। उन जे करे असां हिते अॼु शिकारपुर में अमुन जी असां शुरूआति कई आहे। अमुन जी असां रैली कढी आहे। अमुन जो असां पैगाम खणी आया आहियूं त सिंध में अमुन तो घुरिजे, धरतीअ ते अमुन तो घुरिजे। इहा ई सदा आहे, हिकु ई एजेंट आहे, हिकु ई ॻाल्हि आहे।